ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच के इंशा समेत ॿिनि इलाइक़नि जे ॿोॾि मुतासिर माण्हुनि लाइ हफ़्ते अंदरि टेंट सिटी ठाहिण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में के इंशा, जोही, मेहड़ ऐं ॿियनि इलाइक़नि में इंतज़ामिया पारां इम्कानी कट हणी पाणी छोड़ करण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त जी ॿुधणी थी आहे, जिते आबपाशी खाते जो एडवाइज़र जुनेद हाशिम ऐं मुख़्तियारकार के इंशा अदालत में पेश थिया आहिनि। अदालती हुकुम ते चयो वियो आहे त के इंशा मां पाणी जे निकाल लाइ फौरी तौर ते उपा वठी डिप्टी कमिश्नर ईंदड़ ॿुधणी ते रिपोर्ट पेश करे अदालत हुकुम ॾिनो आहे त फौरी तौर ते हिकमत अमली जोड़ी वञे। के इंशा मां पाणी जल्द कीअं निकाल कजे। ब्रेकिंग न्यूज़ है वहां से शेयर कंदा हलूं पिया। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच के इंशा समेत ॿिनि इलाइक़नि जे ॿोॾि मुतासिर माण्हुनि लाइ हफ़्ते अंदरि टेंट सिटी क़ाइमु करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। आगाह कंदा हलूं पिया। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में के इंशा, जोही, मेहड़ ऐं ॿियनि इलाइक़नि में इंतज़ामिया पारां इम्कानी कट हणी पाणी छोड़ करण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त जे ॿुधणी थी आहे, जिते आबपाशी खाते जो एडवाइज़र जुनेद हाशिम ऐं मुख़्तियारकार के इंशा अदालत में पेश थिया आहिनि। अदालती हुकुम में चयो वियो आहे त के इंशा मां पाणी जी निकाली लाइ फौरी तौर ते उपा वठी डिप्टी कमिश्नर खे ईंदड़ ॿुधणी ते रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अदालत हुकुम ॾिनो आहे त फौरी तौर ते हिकमत अमली जोड़ी वञे। के इंशा मां पाणी जल्द कीअं निकाल थिए। हैदराबाद में ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं पिया। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच के इंशा समेत ॿियनि इलाइक़नि जे ॿोॾि मुतासिर माण्हुनि लाइ हफ़्ते अंदरि टेंट सिटी ठाहिण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे हैदराबाद जो रिपोर्टर शबीर अबड़ो। शबीर, आगाह कजो, सिंध हाई कोर्ट टेंट सिटी ठाहिण जो हुकुम ॾेई छॾियो, इन हवाले सां छा अपडेट्स आहे? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद दादू ज़िले के के शाह समेत ॿियनि इलाइक़नि जे ॿोॾि मुतासिर माण्हुनि लाइ हफ़्ते अंदरि टेंट सिटी ठाहिण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत हुकुम ॾिनो त के शाह मां पाणी जी निकाल लाइ फौरी तौर उपा वठी डिप्टी कमिश्नर ईंदड़ ॿुधणी ते रिपोर्ट समेत अदालत में पेश थिए। के शाह, जोही, मेहड़ ऐं ॿियनि इलाइक़नि में इंतज़ामिया पारां इम्कानी कट हणी पाणी छोड़ करण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते आबपाशी खाते जो एडवाइज़र जुनेद हाशिम ऐं मुख़्तियारकार के शाह अदालत में पेश थिया। वकील अदालत खे आगाही कई त आबपाशी अमलदारनि हथ सां के शाह खे ॿोड़े हज़ारे माण्हू दरपदर कया आहिनि, जॾहिं त दादू ज़िले में टेंट सिटी न हुअण सबबि मुतासिरीन रस्तनि ते बेयारो मददगार बणियल आहिनि। अदालत अमलदारनि खां सख़्तीअ सां पुछाणो कयो त अव्हां के शाह मां पाणी छो नथा निकाल करायो ऐं मुतासिरीन खे सहूलियतूं केरु ॾींदो। अमलदारनि अदालत खे आगाही कई त शहर में पाणी तमामु घणो आहे ऐं चइनी पासनि खां इलाइक़नि में पाणी मौजूदु हुअण सबबि फ़िलहाल निकाल करणु वॾो मुश्किल आहे। अदालत हुकुम ॾिनो त फौरी तौर हिकमत अमली जोड़ी वञे त के शाह मां पाणी जल्द निकाल कजे ऐं डिप्टी कमिश्नर दादू फौरी तौर मुतासिर लाइ टेंट सिटी क़ाइमु करे 13 सितंबर ताईं तफ़सीली रिपोर्ट अदालत में पेश थी जवाब जमा कराए। वाज़ेह रहे त हाई कोर्ट बार एसोसिएशन जे जनरल सेक्रेटरी इल्ताफ़ सचल ऐवान चीफ सेक्रेटरी ऐं आबपाशी खाते जे सेक्रेटरी खे धुर बणाईंदे दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। ठीक है, वॾी महिरबानी शबीर अबड़ो तफ़सील ॾिना।